मातलिया में कलम धड़न जो सहाफ़ी रुस्तुम जमालिया जे इंसाफ़ लाइ एहतजाज। यासिर अली घांगलो जी रिपोर्ट मूजिब सिंध प्रेस क्लब के मरकज़ी अगवान सदर रुस्तुम जमालिया के 62 शख्स पारां मिलंदड़ धमकियुनि खिलाफ़ सिंध प्रेस क्लब मातलिया के सहाफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। उन मौके ते मोहम्मद अयूब शेख, अकबर कश्मीरी, नसीर सोलंकी, बाबर चांग, भगू तिरवाड़ियो, यासिर घांगलो, ज़ाफ़रान अहमद मलाह में चयो त सिंध प्रेस क्लब के मरकज़ी सदर ऐं हक़ सच जे बेबाक निडर सहाफ़ी रुस्तुम जमालिया के एक बासर लैंड माफिया पारां मिलंदड़ धमकीअ जी सख्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां अहिड़े ब्लैकमेलर के ॿुधाइण था चाहियूं त सहाफ़ियुनि खे धमकाइण जी कोशिश सां सहाफ़ी हक़ ऐं सच लिखण न छॾींदा। अहिड़नि ब्लैकमेलरनि खे वाइको करे मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदा रहंदा। उन्हनि IG सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो त सिंध प्रेस क्लब जे मरकज़ी अगवान रुस्तुम जमालिया खे मिलंदड़ धमकियुनि जो नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।